सिंध जे क़दीमी सकाफ़त ॾैर की जे ख़ानगी स्कूल में भी सिंधी सकाफ़ती ॾींहं जे हवाले से एक शानदार तकरीब कोठे वई। प्रोग्राम में सियासी समाजी शख्सियत सहाफ़िन वकीलन उस्तादन समेत औरतन वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में शागिर्दन सकाफ़त के उजागर कयो। टेबलोज़ पेश कया विया आहिनि। वधिक ॾिसूं था अली रज़ा सुमरो जे हिन रिपोर्ट में। सिंध जी हज़ारें साल पुरानी सकाफ़त के उजागर करण लाइ ॾेरकी जे एक खानगी स्कूल में तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकातिब सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि सिंधी टोपियूं ऐं अजरक पाए प्रोग्राम में शिरकत कई। हमारी सिंधी कौम एक पुरानी 5000 साल पुरानी एक सिंधी कौम है। हमारी एक सकाफ़त है, हमारी सिंध की हज़ारों साल एक सकाफ़त है टोपी अजरक। इसको हम जो है ना वो हर साल हिरा पब्लिक स्कूल की तरफ से ये एकता दिन जो है ना वो दिसंबर में मनाते हैं। तकरीब में शागिर्दन सकाफ़ती लिबास पातल सिंधी गीतन ते रक़्स कयो ऐं मुख़्तलिफ़ टेबलूज़ पेश कया। शिरकत कंदड़नि चयो त इहो ॾींहुं भी ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं ऐं तमामु घणी ख़ुशी कंदा आहियूं। सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो मक़सदु हज़ारें साल पुरानी सकाफ़त के उजागर करणु आहे। सिंध जी सकाफ़त टोपी ऐं अजरक आहे जेका सिंधी जी सुञाणप आहे। कैमरामैन ज़ुबैर अली सुमरो सां गॾु ऐं अली रज़ा सुमरो AK सिंध न्यूज़ ॾेरकी।